सरदार जी आमद, नूर जी आमद, पुरनूर जी आमद। तवाजो जो सुभान प्रोग्राम भी आए आखिरी तारीख में सुभाणे असां आखिरी जलसा नहीं असां भी दई वठी बी रहा असांजो जेको हाल हो असां पंहिंजो पेश कंदा कंदा अचे हींअर तव्हां ताईं अचे असां बि पूरा थिया महीनो भी पूरो थियो असां बि पूरा थिया पोइ मथियो जेको नओं महीनो आहे उन में असां 2 तारीख़ूं ॼाणी वाणी ख़ाली रखे छॾियूं जॻह निंड बिंड कजे वरी पोइ मथे महीने में वरी जलसा शुरू चओ सुभान सो भाईजान मां तव्हां दोस्त ने आडो अॼु जेका आयत मुबारका पंहिंजे नबी जे शान में पढ़ी आहे उन आयत मुबारका जे अंदर मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे यतीमाना जिंदगी जो ज़िक्र आहे अल्लाह ताला कुरान पाक के अंदर फरमायो अलम यजिद का यतीमन फआवा महबूब तोखे तुझे रब यतीम पातो ऐं अल्लाह ही तुझे रहाइश जो तुझे संभाल जो तुझे तालीम जो ऐं तुझे तालीम तरबियत जो रब करीम बंदोबस्त करण फरमायो त भाई हाने जेकरे तू जलसो करे सीरत जो मिलाद जो जलसो नथो करे त पो मदीने वारे साईं जे इन यतीमाना जिंदगी जो ज़िक्र त तोखे सीरत जे जिंदगी में कोन मिलंदो जे मुस्तफा जे यतीमाना जिंदगी जो ज़िक्र ॿुधण थो चाहे त तोखे मुस्तफा जे मिलाद जो जलसो करणो सुभान अल्लाह। अज मां तव्हांखे इहो ज़रूर ॿुधाईंदुमि थोरो ॿुधण ते तवजो ॾिजो असां कोशिशि कंदा आहियूं ॿुधाइण जी ऐं अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी जेके 2-4 ॻाल्हियूं तव्हांजे पले पइजी वञनि सो अॼु आऊं तव्हां दोस्तनि ॼाणो ख़ासि तौर ते इहो अर्ज़ु रखंदुमि त मदीने वारे साईं जो अबो हेॾे तवजो कजो मदीने वारे साईं जो अबो मदीने वारो साईं दुनिया ते आयो ई न आहे अबो अॻे गुज़ारे वियो आहे इहो छो मदीने वारो साईं 6 सालनि जी उमिरि में आयो अम्मा विसाल करे वई हालात पीउ ऐं माउ जो हुजण इहा बि हिकिड़ी भलाई आहे यतीम हुजण छोरो ॿार हुजण दुनिया ते को भी मानू छोरो बार हूंदो आहे या भलाई त काने का पो उन नबी जो जगह रब सब भलायूं ॾिनियूं उन जो अबो अग में छो वियो उन जी अम्मा 6 सालनि में छो हली वई अल्लाह इहो हिकिड़ो सवाल आहे इहो हिकिड़ो सवाल आहे न जंहिंखे अल्लाह काइनात जो सब नेमतूं अता फरमायूं अबे जो हुजण भी नेमत आहे अल्लाह ताला छो अबो अग में जुदा कयो जंहिं मुस्तफा के अल्लाह ताला कायनात जे सभिनी नबियनि खां वधीक नेमतूं अता फरमायूं उन जी अम्मा 6 सालनि जी एज में मुस्तफा 6 सालनि जो अम्मा विसाल करे थी वञे छो हिकिड़ो सवाल आहे भाई ध्यान गाली है त इन का अग में देखो माकबल है 4 आयतूं अग में जेके गुजरियल आहिन ये 4 आयतूं जेके तवा न समझंदो ये 4 आयतूं जेके तवा न बुधंदो त पो तवा हिन गाल के अलम यजिद का यतीमन फआवा के भी न समझी सकंदो पर मुखे लगे इन दो तवा बुद्धण वारा मिलई थोड़ा मुझे ख्याल में घट लगो था छो तो तवा मां भी तवा सभिनी के दिसां तो तवाजे चेहरन के तवाजे रुख के तवाजे छो तो करें कई मानू जो तवज्जो हटी भी विंदो आ वो भी महसूस थींदो आ इन जो तवज्जो हींअर हेॾे न आहे सिंधी में चवंदा आहिनि भाई काथे गुम थी वियो आहे वेठो त आॾो हूंदो आहे असां समझूं था पिया भाई जान इहा सूरत दुआ है अलम यजिद का यतीमन फआवा आयत नंबर 5 है अल्लाह ताला छो बने महबूब ने यतीमाना जिंदगी जो इते जिक्र कयो हाली मां इहो सवाल तो कया यतीमाना जिंदगी जो जिक्र छो कयो ऐं बाद में अर्ज कंदुम त अल्लाह यतीम वो मां बाद में ॿुधाईंदुमि हाली इहो तो चवां त यतीमाना जिंदगी जो जिक्र छो कई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो इजहार फरमायो कुछ महीना गुजरिया या साल गुजरियो आ या महीना गुजरिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते वही अचण बंद थी वही अचण बंद थी वियो वही अचण जो बंद थियो त काफिरन मक्के जे काफिरन खुशी कई एक बे के चवण लगा जे रब हिन के पंहिंजो रसूल चूंडियो हो न उन रब छॾे ॾिनुसि वो रब इन सां कावड़ जी
वो रब इन सा कावड़ अल्लाह ताला या सूरत मुबारक नाज़िल फरमाई वद्दुहा मुस्तफा तूने चेहरे जो कसम वल्लैल इज़ा सजा तूने कारल कारल सुल्फल जो कसम मा वद्दाक रब्बुक वमा कला तुझे रब तो के छड़ियो बनाए तो का मुंह मोड़े बना तुर सके सुभान अल्लाह तो मत घड़ी तो सुभान अल्लाह हुनन चयो अल्लाह छड़ियो इन कसमन के समझो जेके पढ़िया लिखिया दोस्त आयो तमाम जो तवज्जो कम अज कम घुरा दो इन तर्जुमे में इख्तिलाफ आ इन तर्जुमे में इख्तिलाफ आ मां कोड़ सारो पंद करे आयो आया मां कुछ न कुछ तवा के दियण तो चाहा मां के तवा जा बियो शयूं घट गुरजन मुके तवा जो तवज्जो वधी गुरजे तो मुजी तवा का गाल समझी वठो इन तर्जुमे में कसम दे तर्जुमे में इख्तिलाफ आ जेको देवबंदी हजरात आहे आ उनन के कम पेश न चवंदुम पर एतरो बुधाईंदुम तो उनल इन जो तर्जुमो रखियो आ वद्दुहा कारी थी वडे सुभान अल्लाह कई तर्जुमो रखियो देवबंदी आला हजरत अजीमुल बरकत इमाम अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह इन जो तर्जुमो कयो कसमा तो जे चमकंदड़ चेहरे जो चो सुभान अल्लाह कसम आए तुझे चमकदड़ चेहरे जो वल्लैल इज़ा सजा कसम आए तुझे कारण कारण जुल्फन जो ठीक है हाने आला हज़रत पंहिंजे तरफों तर्जुमो कयो आहे ऐं इहो तर्जुमो जेको वद्दुहा जो आहे कचड़ी मंझंदि जो इहो रुगी देवबंदिन न कयो आहे देवबंदिन खां अॻियनि बुज़ुर्गनि बि कयो आहे ठीकु आहे त देवबंदी चवंदा भाई अॻ में तर्जुमो अहिड़ो हुयो असांजो को ॾोह आहे असां कचड़ी मंझंदि जो कसम न खणूं चवंदा न असां अॻ में बि हुयो जे फिरियो आहे त तव्हांजो अहमद रज़ा फिरियो आहे जे नई ॻाल्हि कई आहे त अहमद रज़ा कई आहे पर असां था चऊं अहमद रज़ा अॻियनि खां फिरियो बि न आहे पर अहमद रज़ा इस्लाम खे अकुल जे क़रीब हलाईंदो आहे सुभान अल्लाह अहमद रज़ा उहा ॻाल्हि कंदो आहे जेका अकुल बि क़बूल करे हाणे ॻाल्हि ॿुधो पहिरियों अकल जी ॻाल्हि कयां या पहिरियों तफ़सीर जी ॻाल्हि कयां हलो ठीक है पहिरियों तफसीर जी गाल तो कया आला हजरत पाण न कयो तफसीर रूहुल मानी अल्लामा सैयद महमूद आलूसी रहमतुल्लाह ताला अलैह इन सूरत मुबारका जे तफसीर में लिखे तो वद्दुहा चवे तो वमिनन नास मल फसरत दुहा बिवजहिही व बिल्लैल बिशअरिही अल्लामा सैयद महमूद आलूसी तफसीर रूहुल मानी जे अंदर हो आला हजरत का धाग में गुजरियो वो तो चवे तो वमिनन नास मल फसरत दुहा बिवजहिही चवे तो मुखा अग में बयान आलिम गुजरिया आहिन वो तो चवे अल्लाह तो चवे तो हुए ता चवन वद्दुहा मुराद मुस्तफा जो चेहरो सुभान अल्लाह आला हजरत मुतकद्दिमीन का मुंह फेरायो ना है आला हजरत जो तर्जुमो कयो तर्जुमा ब किस्म थींदा एकड़ो तर्जुमो तहत लफ्ज थींदो आ लफ्जी तर्जुमो थींदो आ बियो तर्जुमो तफसीरी थींदो आ आला हजरत चयो त हिन जो मा तहत लफ्ज तर्जुमो कया कचड़ी मंजद आहे सही गलत ना है लुग़वी तर्जुमो लुगत जो बोली जो तर्जुमो इहो ही आ वद्दुहा माना कचड़ी मंजद माना सिज इन नौ चढ़ी पीहे ऐं नरम नरम रोशनी दिसी भी सके तो आला हजरत जो अकुल ऐं इश्क पियो चवे त इहो सिज छो हो आमना जो लाल छो न चवा सुभान अल्लाह बाकी आला हजरत तू नई गाल त न कई चेन माखा आग में कुरान जा तफसीर खोलियो उन्हनि तफसीरन में लिखो पियो आ माना आला हजरत आगन तफसीरन खे खणी हिन लफ्ज जो लफ्जी तर्जुमो न तफसीरी तर्जुमो कयो वद्दुहा मुस्तफा तुझे चेहरे जो कसम सुभान अल्लाह वल्लैल इज़ा सजा मुस्तफा तुझे जुल्फन जो कसम जॾहिं ये खुली था पियन कारा कारा वार आहिनि जेके तुझे कुलनि ते खुली था पियन इन्हनि तुझे जुल्फन जो कसम आहे त भाईजान हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे तफसीर जो हवालो तव्हांखे ॾेई छॾियो त आला हज़रत पाण इहो तर्जुमो न कयो आहे इनखे चइबो आहे तर्जुमो तफसीरी पर आला हज़रत खे हाणे वरी इन पासे ॾे अचो त भई अकुल बि इन सां मुताबिक़त रखे थो या अकुल हुननि सां मुताबिक़त थो रखे त कचड़ी मंझंदि जो कसम या मुस्तफा
मुस्तफा जे चेहरे जो कसम। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। सरकार जी आमद, सरदार जी आमद, नूर जी आमद, पुरनूर जी आमद। चओ न सुभान अल्लाह। भाईजान हाणे हेॾे तवज्जो कजा, हाणे अकुल छा थो चवे? काफ़िरन ॻाल्हि कई त अल्लाह मुस्तफा सां कावड़जी वियो आहे ऐं रब हाणे वरी हिते कसम खणी ऐं वरी उन जो जवाब थो ॾे त मां वदक रब्बुक वमा कला, तुंहिंजे रब तोखे छॾियो न आहे, तोसां कावड़ियो न आहे। हाणे ॻाल्हि मुस्तफा जे छॾण ऐं न छॾण जी हले, कसम खचड़ी मंझंदि जो इहो ठहे थो या कसम मुस्तफा जे चेहरे ऐं ज़ुल्फनि जो मथों मुस्तफा जे छॾण ऐं न छॾण जी ॻाल्हि हुजे। इते कचड़ी मंझंदि जो छा वञे? मां वदक रब्बुक वमा कला, अल्लाह कसम खणी पोइ चए थो त तुंहिंजे रब तोखे छॾियो न आहे, तोखां मुंहुं बि न फेरायो अथई। पोइ इन महिल कचड़ी मंझंदि जो अल्लाह छो थो कसम खणे? इते कचड़ी मंझंदि जो छा वञे? सुभान अल्लाह। अकल त कबूल कोन थो करे त भाई कचड़ी मंझंदि जो मुस्तफा सां छा? पर जे न मुड़दे त शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी वरी इन ॻाल्हि ते आयो, चयईं जे न मुड़े त पोइ या कचड़ी मंझंदि मुस्तफा जे मीलाद जी ऐं वलेल मां मुराद मुस्तफा जे ॼमण जी राह। सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। पोइ जे हरू भरू जे कचड़ी मंझंदि ते मुलाज़िद करे बीहंदे त पोइ या कचड़ी मंझंदि मुस्तफा जे ॼमण जी ऐं राति बि मुस्तफा जे ॼमण जी। माना अल्लाह तो चए त तुंहिंजे ॼमण वारी राति जो कसम, तुंहिंजे ॼमण वारे ॾींहं जो कसम, तुंहिंजो रब तोसां नाहे कावड़ियो। इन थो ठहे कि कसम आहे कचड़ी मंझंदि जो, कसम आहे कारी राति जो, तुंहिंजो रब तोसां नाहे कावड़ियो। इहो त ठहे ई कोन थो। अञा बि इन थो ठहे त कसम आहे तुंहिंजे चेहरे जो, कसम आहे तुंहिंजे कारनि ज़ुल्फनि जो, तुंहिंजो रब तोसां नाहे कावड़ियो। इहो थो ठहे, अकुल बि इन थो चवे। त हुननि चयो त रब कावड़ियो अथसि, अलाह चयो त तो जहिड़े यार सां केरु कावड़ियो? में ही चइबो आहे को सुहिणो माण्हू कंहिंखे चवे मयार ॾे बात हुजे पाण सुहिणो हो, ॿिए खे थो चवे त यार तूं मूंसां कावड़ियो आहे, त हुन सुहिणे खे हो ॾिसण वारो छा चवंदो आहे? तो जहिड़नि सुहिणनि सां केरु कावड़ कंदो? त रब बि उहो अंदाज़ इख़्तियार थो करे, छो त क़ुरान में कॾहिं कॾहिं माण्हुनि वारा जेके मुहावरा आदतूं आहिनि न, रब कॾहिं कॾहिं क़ुरान खे उन मुताबिक़ बि हलायो आहे। माना अल्लाह बि इन थो चवे त तो जहिड़ो सुहिणो हुजे ऐं हेड़ो तुंहिंजो चेहरो, हेड़ा तुंहिंजा ज़ुल्फ, तोसां केरु कावड़ कंदो? चओ न सुभान अल्लाह। या त तोसां नथा करे सघनि कावड़, पर तुंहिंजो रब बि तोखे नथो छॾे। तॾहिं चईसि त तुंहिंजे चेहरे जो कसम, तुंहिंजे ज़ुल्फनि जो कसम, हेड़ो सुहिणो केरु छॾींदो? तव्हां पहिरें कसम खणी पोइ आयत खे मां वदक रब्बुक वमा कला खे मिलाईंदो त आला हज़रत जो तर्जुमो अहिड़ो ईअं ॿई ठहकी बीहंदा ॼण त आला हज़रत खे रब इल्हाम कयो त हे तर्जुमो रहियल थी जेको मुंहिंजे महबूब जे शान जे मुताबिक़ बि करे। अॼु मां मञा थो हिन जे लुगत जो तर्जुमो वधो आहे कचड़ी मंझंदि, इहो हुन जो लफ़्ज़ी लुग़वी तर्जुमो आहे। बाक़ी आला हज़रत ने जो तफसीरी तर्जुमो करे चई त ठहे हीअं थो। पोइ छा चई? मदीने वारे साईं खे अल्लाह छा चयो? हे त हाणे तुंहिंजे नाले इन था चवनि, अल्लाह इन सां कावड़ियो? हा, अल्लाह तो चयो मां तोसां कावड़ियो न आहियां। वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला। अञा त तरस, अञा ॾींहं हाणे जेके तुंहिंजा ईंदा वेंदा इन्हनि ते त अञा हिननि जो अंदरि सड़ंदो, तुंहिंजो शान अञा वधंदो। अञा शान हाणे वधंदो। मुसलमान भाइरो, उन खां बाद अल्लाह ताला फरमायो वला सौफ युतीक फतर, वला सौफ युतीक रब्बुक फतरदा। अल्लाह ताला फरमायो ऐं तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी वेंदे। सुभान अल्लाह।
छो तो हुननि चयो न त अलाह छॾे वियुसि, अलाह कावड़जी वियुसि, उन छॾे ॾिनुसि, वही नथो अचेसि। त मदीने जा साईं थोरा गमगीन थिया हा। गमगीन जो थिया त रब चयुसि त तोखे केरु छॾींदो, अञा अॻिते वारा ॾींहं त मज़ो पोइ थींदो, पर एतिरो ॾींदो मां, एतिरो ॾींदो मां, एतिरो ॾींदो मां, जो तूं पाण राज़ी थी पवंदे पोइ त बसि न। सुभान ऐं मदीने जे साईं हिते ये लफ्ज़ फरमाया, छो त मुंहिंजे महबूब खे आख़िरत ऐं क़यामत बि यादि ही। मदीने जे साईं फरमायो त जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो हिकिड़ो बि उम्मती जहन्नम में रहिजी वियो न, पोइ मां तेसीं ताईं राज़ी न थींदुमि जेसीं ताईं उनखे जहन्नम मां न कढरायां। सुभान अल्लाह, हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। इन आयत जे हेठां रुगी असांजे उलमाए अहले सुन्नत बरेलवी मकतब फ़िक्र बारे तफ़सीरनि न, पर असां वटि देवबंदी हज़रात जा तफ़सीर बि पिया आहिनि। उन्हनि जे अंदरि बि इहो लिखियो पियो आहे। उहे बि चवनि था त मदीने जे साईं हिते इहे जुमिला फरमाया हा त मां पंहिंजे उम्मतीअ खे जहन्नम मां कढराईंदुमि, पोइ वञी पंहिंजे रब सां राज़ी थींदुसि। चओ सलात कजो सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। मुसलमान भाइरो अने मां हिकिड़ो तफ़सीर रुगी थोरो अर्ज़ करे पोइ मां अलम यजिद का यतीमन फआवा ते अचण थो चाहियां। असल में ॻाल्हि खे पहुचाइण ज़रूरी न आहे सुर हुजनि तरन्नुम हुजनि त पोइ भाई वाइज़ आहे, ऐं जेकॾहिं सुर न हुजे तरन्नुम न हुजे त पोइ वाइज़ न आहे। असल ॻाल्हि आहे ॻाल्हि खे पहुचाइण जी। त भाई जान आऊं तव्हां ॼाणो हिकिड़ो तफ़सीर अञा इन जो ॿियो जेको तफ़सीर रुहुल मानी जे अंदरि लिखियलु आहे, माना हिकिड़ो कौल उन लिखियो आहे त वतुहा जेकॾहिं मिसाल सिज मुराद वठिजे, सिज छा आहे चमकंदड़ आहे, सिज छा आहे ज़ाहिर आहे, सिज छा आहे ग़ालिब आहे, सिज खे को पर्दो न आहे, लिक न आहे, छप न आहे। पोइ सैयद महमूद आलूसी तफ़सीर रूहुल मानी जे अंदरि थो लिखे अद्दुहा ज़ुकूर अहल बैतिही। अल्लाह फरमायो वद्दुहा माना सिज जो कसम न, अल्लाह फरमायो ज़ुकूर अहल बैतिही, मुस्तफा तुंहिंजे घर जे मर्दनि जो कसम आहे। सुभान अल्लाह। छो उहे सिज वांगुरु चमकनि था, ॿाहिरि निकिरनि था, उन्हनि खे को पर्दो न आहे, हू सभिनी जे मथां ग़ालिब बि आहिनि। उन्हनि खे घर जे मर्दनि जो कसम माना तुंहिंजे घर में रहंदड़ अलीअ जो कसम, हसन जो कसम, हुसैन जो कसम। सुभान अल्लाह। वल्लैलु इनासिहिम, ऐं तुंहिंजे घर में रहंदड़ औरतुनि जो, औरत रात जे मिसला रात कारी औरत पर्दो कयो, मुस्तफा खे अल्लाह तो चवे वल्लैल इनासिहिम माना वल्लैल मां मुराद इनासिहिम, मुस्तफा रात जो कसम माना तुंहिंजे घर जे औरतुनि जो कसम, तुंहिंजे खदीजा जो कसम, तुंहिंजी आयशा जो कसम, तुंहिंजी फातिमा जो कसम। मुसलमान भा मदीने वारे साईं जा आशिक काॾे रात काॾे मुस्तफा जे घर जूं औरतूं, पर मुस्तफा जे आशिकनि जो कलम ॾिस कीअं थो वञे। ऐं हिननि मुलनि खे पोइ बि उहो सिज थो वणे, हिननि खे राति थी वणे, हिननि खे मुस्तफा जे घर जा अहल बैत फर्द मर्द नथा वणनि, मुस्तफा जे घर जूं औरतूं हिननि खे नथियूं वणनि। इन खणी चवनि त रब उन्हनि जा कसम थो खणे त सोना तुंहिंजे अहल बैत जे मर्दनि जो कसम, तुंहिंजे अहल बैत जे औरतुनि जो कसम। सुभान अल्लाह। हाणे हलूं अॻिते त आलम यजीद का यतीमन फआवा। अल्लाह ताला फरमायो महबूब छा न पाताई तोखे यतीम, पोइ तुंहिंजो बंदोबस्त कई। हाणे मां इन ॻाल्हि ते ईंदुमि, अल्लाह ताला मदीने वारे साईं खे यतीम त पाण ई कयो, हुनजो अबो दुनिया तां अॻ में ई खणाए छॾी, ऐं अम्मा वरी मुस्तफा 6 सालनि जो थियो त अम्मा विसाल करे वई, मुस्तफा 8 सालनि जो थियो या 10 जो त ॾाढो बि विसाल। हाणे न भाउ न भेण न अबो न अम्मा न ॾाॾो, चाचा आहे मामा कोन, अकेलो मुंहिंजो नबी यतीम। पर सवाल इहो आहे अल्लाह ताला उनखे छो यतीम रखियो? भाई जंहिंजो अबो अम्मा हूंदो आहे, असां सिंधी में चवंदा भाग वारो आहे, अबो बि अथई अम्मा बि अथई, भाग वारो आहे।
जेकॾहिं कुराड़ा थी वञनि अबो अमा त बि चवंदा आहियूं उनखे त भाई तोखे भाग अथई रब करीब सादत ॾिनी अथई जो अबो अमा कुराड़ा मौजूदु अथई हिननि जी ख़िदमत करे ओ भाईजान पोइ मुस्तफ़ा जा अबो अमा छो हलिया विया इहो हिकिड़ो सुवालु आहे पंहिंजी जाइ ते हाणे मां तव्हां खां पुछंदुमि त अबे जो हुजणु छो ज़रूरी आहे छा करे ॾींदो पढ़िया लिखिया आहियो हरू भरू तव्हां सभु अनपढ़ियल न आहियो अबे जो हुजणु हे को शरई मसइलो न आहे हे त दुनिया जो मामिलो आहे त अबे जो हुजणु छो ज़रूरी आहे इन ते तव्हां बि ॻाल्हाए सघो था इन ते तव्हां बि ॻाल्हाए सघो था त अबे जो हुजणु छो ज़रूरी आहे तव्हां बि जवाबु ॾेई सघो था ओ भाईजान अबे जो हुजणु ज़रूरी आहे त अबो पंहिंजे बचनि खे पालींदो आहे अल्लाह तो चए मुस्तफ़ा जॾहिं तुंहिंजे लाइ मां वेठो आहियां तुंहिंजो अबो न आहे त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे सुभान हिकु नंबर ॿियो नंबर अञा बि मां तव्हांखे सबबु ॿुधाईंदुमि ॿियो नंबर वरी अबो हूंदो आहे पंहिंजे औलाद जी तरबियत कंदो सेखारींदो उथण वेहण अल्लाह तो चए मुस्तफ़ा जॾहिं मां वेठो आहियां तोखे अबे जी कहिड़ी ज़रूरत आहे तुंहिंजो उथारण वेहारण सेखारण मुंहिंजे ज़िम्मे टियों नंबर अबो हूंदो त अबो पुट जे तालीम जो बंदोबस्तु कंदो अल्लाह तो चए मुस्तफ़ा जॾहिं तुंहिंजो उस्ताद मां आहियां सुभान अल्लाह तुंहिंजो उस्ताद मां आहियां त तोखे तुंहिंजे अबे जी ज़रूरत न पवंदी तालीम जे लाइ ऐं ख़ुदि ॼाणी वाणी रब करीम महबूब जे अबे खे विसाल ॾिनो जेकॾहिं हुजे हा बिल फर्ज़ हुजे हा पीउ ॾाढी भली तरबियत कई अथसि पीउ सेखारियो अथसि पीउ यार हिन खे बहितर बनायो आहे रब चए थो उस्ताद मां चवनि पीउ जे लाइ उस्ताद मां सेखारिया मुस्तफ़ा खे मां चवनि उन जे अबे जे लाइ त इन करे रब करीम फरमायो न हे मुंहिंजो ई शागिर्द आहे हिन ते अबे जो असर अबे जी तालीम जो थोरो न आहे छो त हे काइनात ते थोरो बणिजी आयो आहे हे पंहिंजे अबे अम्मा ते बि थोरो बणिजी आयो आहे अबो हूंदो अबे जो थोरो थींदो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सरकार जी आमद सरदार जी आमद नूर जी आमद चलो सुभान अल्लाह भाईजान गाल सिधी आहे अबो हुजे हा अबे जो थोरो थे हा छो त इस्लाम जी तालीम है पी मां जा औलाद ते थोरो आइल अल्लाह पियो चवे हे पाण थोरो थी आयो आहे हिन ते कंहिंजो थोरो न आहे हिन ते थोरो कंहिंजो करणो ई न आहे हे पाण सभिनी ते थोरो बणिजी आयो आहे सुभाणे माण्हू चवंदा हिन जे अबे जा हिन ते थोरा आहिनि हिन खे पालियईं हिन खे वॾो कयईं हिन खे तालीम ॾिनई हिन खे तरबियत ॾिनई अल्लाह फरमायो मां पालण वारो मां तालीम ॾियण वारो तुंहिंजी तरबियत करण वारो मां आहियां अञा बि तव्हांखे जवाबु मिलंदो त अल्लाह इन छो पियो करे अल्लाह जो इन में सबबु कहिड़ो हुयो उन जो जवाबु इहो आहे उन जो जवाबु इहो आहे त अल्लाह पियो चवे त हिन खे अबो बि न हुजे केर बि न हुजे हिन खे मां सेखारियां मां सम्झायां पोइ हिन जी ज़िंदगी हिननि में गुज़रे 40 साल पूरा थियनि 40 सालनि खां पोइ हे हिननि खे चवंदो अल्लाह आहे हो चवंदुसि दलील ॾे पोइ हे चवंदुनि दलील मुंहिंजी 40 साल ज़िंदगी मुंहिंजी 40 साल ज़िंदगी छो असां हुन जंहिंखे अबो न हूंदो आहे अल्लाह चयो अबो न हुजेसि सुधरियल हुजे त दलील थिए त अल्लाह आहे तवजो न आहे ना तवजो न अल्लाह तो चवे अबो न हुजे ऐं मुस्तफ़ा सुधरियल हुजे पढ़ियल हुजे तरबियत हुजे त उन्हनि खे दलील ॾींदो न त मां स्कूल में बि न वियुमि अबे बि मूंखे न पढ़ायो मूंखे को सम्झाइण सेखारण वारो ॿियो न आहे जे आहे त हुनजो नालो रब वहदहू ला शरीक जी सुभान मदीने जे साईं ने चयो त तव्हांजो अणपढ़ियल मुआशिरो तव्हांजे गंदे मुआशिरे में मां मुस्तफ़ा 40 साल गुज़ारिया मां हिकु आंगुर जो कंहिंखे इशारो करे को ग़लति इशारो न ॾिनो हूंदो मां ज़ुबान सां कंहिंखे ग़लति लफ़्ज़ न चयो हूंदो मां कंहिंखे ॾाढो ग़लति कॾहिं ॻाल्हि न कई मां हेॾो सुहिणो ख़ूबसूरत पर कॾहिं मके जे कंहिं औरत ॾे अखि खणी मां न ॾिठो मां 25 सालनि जो गभरू जवान हुयुमि त 45 सालनि जी बेवाह औरत सां मां शादी कई अरे 40 साल जेकॾहिं मुंहिंजा पाक ऐं साफ़ था गुज़रनि त अल्लाह आहे
चाहे मां के हेड़े गंदे मुआशरे में पाक और साफ रखियो आहे। सुभान अल्लाह। माना अल्लाह इन करे न त चवा ता चवा त भाई अल्लाह मुस्तफा जे अबे के बर्दाश्त न पियो करे। अब तवा इहो लफ्ज़ चई सघो भाई अल्लाह ताला इन करे मुस्तफा जो अबो अग में घुराए वरतो त भाई हिन खे मुंहिंजे हुजण जो दलील थियणो आहे। सुभान अल्लाह। मुस्तफा के मुंहिंजे हुजण जो दलील बणजणो आहे। ऐं दलील तॾहिं बणबो जॾहिं हिन जो को उस्ताद न हुजे, टीचर न हुजे, अबो न हुजे, तरबियत करण वारो न हुजे, सेखारण वारो न हुजे, पोइ बि सिखियल हुजे, पढ़ाइण वारो न हुजे, पोइ बि पढ़ियल हुजे। हाणे हिते तहां में जो हिकिड़ो नंढो ॿार हुजे हलंदे हलंदे हिते ई रहियल हुजे 40 सालनि जी उमिरि में पहुचे तव्हांजे चौक ते तव्हांखे सॾु करे हिकिड़ो किताब बि हथ में हुजेसि उहो चाइनी ॿोली में लिखियल हुजे हे चाइनी ॻाल्हाइण बि शुरू करे चाइनी में तकरीर बि करे तव्हांजो त वात पटिजी वेंदो न त हे त हिते हुयो जोखियो आहे त हुनजो हे त हिते पापा खपाईंदो या छोला खपाईंदो या मांडी ते वेठो। मिसाल हिकिड़ो बिलफर्ज़ हे त काॾे वियो ई कोन, चाइना त हिन ॾिठी कान बिलफर्ज़ त भाई हे चाइना जो हिकिड़ो किताब ॿोलीअ जो पर मदीने जे साईं जी ठीकु आहे ॿोली अरबी क़ुरान बि अरबी पर मुस्तफा पढ़ियल त कोन हो, मुआशरो ख़ुदि अणपढ़ियल हो पर मदीने जे साईं जेॾी महिल क़ुरान पढ़ियो हो त उन्हनि में हिकिड़नि जा वात पटियल हा, हिकिड़नि जा वात बंदि थी विया। सुभान अल्लाह। हुननि मञियो हो त ही जेको पढ़े थो जेको हिन जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरनि था इहे अणपढ़ियल माण्हू जा लफ़्ज़ न आहिनि, ही वॾो काइनात जो पढ़ियल आहे। सुभान अल्लाह। ऐं मदीने जे साईं त हुन ते इहो जवाब ॾिनो इन्नमा बुइस्तु मुअल्लिमन। मदीने जे साईं फरमायो मां उस्ताद बणजी आयो आहियां। सुभान अल्लाह। अरे भाई दुनिया ते जेको बि ॿार आयो आहे शागिर्द बणजी आयो आहे। दुनिया ते जेको बि ॿार आयो आहे शागिर्द बणजी आयो आहे। मोहम्मद मुस्तफा जो चए मां उस्ताद बणजी आहियां। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, सरकार जी आमद, सरदार जी आमद, नूर जी आमद, नूर जी आमद, मक्की जी आमद, मदनी जी आमद, यासीन जी आमद, ताहा जी आमद, चौल सुभान अल्लाह। भाईजान अञा आखिरी ॻाल्हि इन करे मथे रलायो त अल्लाह तो चवे मदीने वारे साईं खे हे था तोखे चवनि त अल्लाह हिन खे छॾे वियो आहे। मुस्तफा तूं जॾहिं यतीम आहे तॾहिं बि मां तोसां गॾु हुयुमि, मां हींअर तोखे छो छॾींदुसि? हींअर त तूं मुंहिंजे नुबूअत जो कमु शुरू कयो आहे, मां तोखे छो छॾींदुमि? तव्हांजो कंहिं नंढड़े माण्हू खे पाले पाले वॾो कयो ऐं वॾो थी हो तव्हांजे कम जो थिए पोइ माण्हू तव्हांखे उन खे केरु चवे बा फिलाणे जंहिं तोखे पालियो न उन तोखे छॾे ॾिनो त तूं ईअं ई चवंदेसि जॾहिं तूं नंढड़ो हुई उन महिल मां तोखे न छॾियो, जॾहिं मुंहिंजे कम जो बि न हुई तॾहिं बि मां तोखे न छॾियो त हाणे तोखे मां छाजे लाइ छॾींदुमि? अल्लाह तॾहिं चएसि त जॾहिं तूं यतीम हुई तॾहिं बि तुंहिंजो बंदोबस्तु मां कंदो हुयुमि त महबूब हाणे त तूं मुंहिंजे दीन जो कमु शुरू कयो आहे, मां तोखे छो छॾींदुमि? आख़िरी ॻाल्हि इहा, बाक़ी पोइ वरी हो ॻाल्हियूं त हाणे अल्लाह उहो बंदोबस्तु महबूब जो कहिड़ो कयो, यतीमाना ज़िंदगी में छा छा कई उहो त खुटण जो न आहे पर ॿ चारि ॻाल्हियूं सिजल ताईं आज़ान ताईं ज़रूरु कंदासीं। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि त अपो छो न रहियो, ॿिया जवाब मां तव्हांखे ॾींदो रहियो आहियां पर हिकिड़ो जवाबु ही बि आहे, उहो कहिड़ो आहे? उहो इहो आहे त जेकॾहिं अपो हुजे हा, सवाल आहे तव्हां खां, अपो हुजे हा मोहम्मद मुस्तफा वॾड़ो थिए हा, सम्झ सां थिए हा, हाणे हिकिड़ी खट आहे उन खट ते केरु मथनि खां वेहे? सवाल आहे मुस्तफा वेहे या अपो वेहे? सवाल आहे तव्हां सवाल आहे तव्हां अबो वेहे मुस्तफा वेहे मथनि खां? सवाल आहे तव्हां फांसी पवंदो। हिकिड़ा चवंदो मुस्तफा वेहे छो त अबो बि नबी थींदो, उहो अल्लाह अकबर, अबो बि उम्मती थींदो। जे अबो मुस्तफा जे कलमे पढ़ाइण ताईं रहे थो त छा थी वेंदो? उम्मती। छा थी वेंदो? उम्मती थी वेंदो। हाणे हिकु पासे उम्मती, हिकु पासे नबी, हिकु पासे अबो, हिकु पासे पुटु। सवाल आहे न, पुट खे पीउ जो ख्याल करिणो ई करिणो आहे।
हाणे पी थी पियो उम्मती उम्मती के नबी जो ख्याल करणो ही करणो हो उनजी ताज़ीम करे हो उनजी करे मसइलो पैदा थी विंदो अल्लाह चयो जेकॾहिं मुंहिंजो नबी पंहिंजे अबे के पेरनि खां विहारींदो त बि एतिराज़ कंदा पर जे मुंहिंजो नबी पंहिंजे अबे के मथनि खां थो विहारे मां रब न थो बर्दाश्त कयां चओ सुभान रब न तो बर्दाश्त कयां मां अब्दुल्ला जो इहो ई थोरो कयो आहे जो मुस्तफा जो अबो कयो त मां वरी मथनि खां बि मां इहो ई न त एहसान करे छॾियो आहे इहा ई त मां वॾी ॻाल्हि कई आहे जो हिन खे मां मुस्तफा जो अबो बनायो काइनात में हिन जहिड़ो पीउ ॿियो न थींदो अञा मथनि खां बि वेहे मुंहिंजे महबूब जे मथनि खां सवाल है ना इन करे अल्लाह ताला फरमायो हे सोनो मुझे महबूब जो अबू आहे इहो दुनिया खां अॻे हलियो वञे दुनिया में इहो हुजे न जो मुंहिंजो महबूब दुनिया में हले उथे वेहे पोइ अबे खे आॾो करे हले या पाण आॾो थी हले बाक़ी रहियो ॾाढो अब्दुल मुतलिब हाणे साईं हज़रत अब्दुल्ला जो गुज़ारे वियो मदीने जो साईं अम्मा जे पेट में हो तो गुज़ारे वियो न प्यारे में प्यारो पुटु हज़रत अब्दुल मुतलिब खे कहिड़ो हज़रत अब्दुल्ला हाणे जॾहिं न पुटु गुज़ारे वेंदो आहे पोइ न कुरारे ॾाॾे खे उहो पोटो प्यारो लॻंदो आहे पोइ उहो पाण ई मथनि खां विहारियो वेठो सुभान मुतलिब मदीने वारे साईं खे पाण ई मथनि खां विहारियो वेठो हूंदो त मुंहिंजे अब्दुल्ला जी निशानी मुझे प्यारे पुट जो पुटू मुझो पुटू त जवानी में वियो हे मुझो पोटो आहे हुनखे मथनि खां विहारींदो हो पाण गिर मानी जा भरे खाराईंदो अल्लाह बि चए पियो इहो ई त ॾिसण बि चाहे सुभान हाणे जे ॾाॾे खे मुस्तफा चवे तूं मुंहिंजो ॾाॾो ई मथनि खां थी वे त बि को मामिलो कोन्हे को पर उहो ॾाॾो वेहे कोन पियो छो न पियो वेहे अल्लाह इंतज़ाम अहिड़ो कयो हो जो न हज़रत अब्दुल्ला जवानी में गुज़ारे वियो त हज़रत अब्दुल मुतलिब खे वधीक दिलि में मुस्तफा जे लाइ थी वई मुहबत त हे मुंहिंजे उन गुज़ारे वयल पुट जो पुटु आहे निशानी आहे मुंहिंजे अब्दुल्ला जी इन करे सदा ई फेर आहे मथर खां करे विहारींदो इनमें बेअदबी भी नहीं इनमें बेअदबी भी न हुई हाणे अल्लाह छा तो चएसि अलम यजिद का यतीमन फावा तू यतीम हुई तो बंदोबस्त मां कयो तोखे संभालियो मां तोखे पर तुंहिंजा इंतज़ाम मां कया तुंहिंजी तरबियत मां कई तुंहिंजी तालीम मां कई ऐं साईं खे चवां जेको बि पीउ जेके बि कम कंदो आहे अलाह पाण कया यार ॻाल्हि ॿुधो हिते जो कंहिंखे आसमान मां हीअं जेको तोहफ़ो मिले त ज़मीन जो तोहफ़े खां तव्हां आसमान जे तोहफ़े खे वधीक इज़त ॾींदव न वधीक ॾींदव न पोइ यार पीउ ज़मीन जो तोहफ़ो आहे पीउ जी जॻह ते रब पाण पोइ कमु करे पोइ भलो त हो पोइ हे यतीम माना आम यतीम ॿारनि वांगुरु हिनखे न सम्झिजो त जिते रब ज़िमो खणी छॾियो मुस्तफा हिकिड़े खे पीउ संभाले ॿिए खे रब पाण संभाले हिकिड़े खे पीउ पाले ॿिए खे रब पाण डायरेक्ट पाले हिकिड़े ॾींहुं पीउ तरबियत करे ॿिए ॾींहुं रब पाण डायरेक्ट तरबियत करे हिकिड़े जी जाइ जॻह शादी शुदी सॼो इंतज़ाम उनजो पीउ करे पर हिकु त तुंहिंजो इंतज़ाम इहो सभु मां कयां या त वॾी ॻाल्हि आहे न जनाब अब्दुल मुतलिब मदीने वारे साईं खे पाण सां गॾु सुम्हारींदो मदीने वारे साईं खे पाण सां गॾु सुम्हारींदो खट ते गॾु विहारे मथनि खां विहारे मानी गॾु खाराए ऐं जॾहिं घुमंदा हुया त हथ में पकड़े गॾु घुमाईंदो कॾहिं इन न थियो त मुस्तफा पोयों अचे अब्दुल मुतलिब आॾो हले तोड़े जो ॾाॾो हो काबे जो मुतवली पर कॾहिं इहो इंतज़ाम थियो ई न अहिड़ो वाक़ियो थिए ई न पियो हू हुनखे गॾु खयूं वतंदो हो उकाज़ा जी बाज़ार लॻंदी हुई उकाज़ा जी आलमी मंडी हुई आलमी मंडी एॾी वॾी जो उन दौर में नबी साईं खां अॻु में कई वरी साल सदियूं अॻु में उकाज़ा जी आलमी मंडी लॻंदी उन दौर में दुनिया में ॿ-4 वॾियूं मंडियूं वापार जूं मंडियूं लॻंदियूं हुयूं उन अरब जी उकाज़ा वारी मंडी में सिंध जा वापारी वॾे शान शौक़त सां वापार कंदा हुआ सुभान हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह ऐं थी सघे थो सिंध दुनिया पोइ आसूदी थी हुजे सिंध मथां सॼी दुनिया खां अॻे आसूदी हुजे थी सके तो दुनिया में कुछ ॿियो बाद में सिखियो हुजे सिंध सॼी दुनिया खां अॻे सिखी आहे
मां इन पासे वञण नथो चाहियां त सिंध दुनिया खे छा छा ॾिनो आहे बाक़ी हींअर वरी सिंध एतिरो पोइते हली वई आहे जो सिंध वारनि खे हींअर रुकी साइकिल ठाहिणो न ईंदी भाई साइकिल जे टायर जो पंचर कढणो ॾांहुं ईंदो बाक़ी साइकिल ठाहिण ॾांहुं कोन ईंदी न त दुनिया ते पहिरीं में पहिरियों जेको फीथो ठहियो आहे उहो सिंधी माण्हुनि ठाहियो आहे सुभान अल्लाह दुनिया ते पहिरें में पहिरियों जेका लिखत थी आहे उहा सिंध जे धरती तां थी आहे दुनिया ते पहिरें में पहिरियों जॾहिं लिबास ठहियो उहो सिंध जे माण्हुनि ठाहियो दुनिया ते पहिरियों में पहिरियों जेके तलवार हथियार ठाहियो उहो सिंध जे माण्हुनि ठाहियो आहे सुभान अल्लाह इन केतिरियूं शयूं आहिनि जेके मां तव्हांजे आॾो ॻणाईंदो वञा उहे सिंध जे माण्हुनि खे नसीब थियूं आहिनि मुंहिंजा भाउ इहो मुंहिंजो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे त सिंध में नबी आया या न आया इहो हिकिड़ो अलॻि मुंहिंजो बहस आहे मौज़ू आहे इन खे वरी कॾहिं बाद में छेड़ींदासीं बाक़ी हींअर इन ॻाल्हि ते था हलूं त उकाज़ा जी बाज़ार आलमी मंडी में दुनिया जा आलमी लेवल ते माण्हू ईंदा उते वॾो नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सरकार जी आमद सरदार जी आमद जो सुभान अल्लाह भाईजान वॾो आलिम तौरेत जो इंजील जो ज़बूर जो मुंहुं ॾिसी सुञाणे वञी हथ ॾिसी सुञाणे वञी हलणु ॾिसी माण्हू जो सुञाणे वञी हलणु बि ॾिसे सुञाणे इहो बाज़ार में ईंदो हो साल ते उन मंडीअ में जेतिरा ॾींहं मंडी लॻल हुजे हे वेहंदो हो वॾो कमाईंदो हो माण्हू हथ ॾेखारनि मुंहुं ॾेखारनि पेर ॾेखारनि नालो ॿुधाइनि पलियो किताबु कढाइनि अहिड़ो उनखे इल्मु हूंदो हो हेॾो माण्हू हिन वेठा अथसि हेॾो पलियो हंधु लॻल अथसि माण्हुनि जो हथ में आहे हेॾो हज़रत अब्दुल मुतलब उन बाज़ार में अचे थो मदीने जो साईं हथ में अथसि हिन शख़्स जी नज़र हिन हज़रत अब्दुल मुतलब ऐं मदीने वारे साईं ते पई त हमरा जो हथ में नज़र मदीने वारे साईं जे चेहरे हो तो चवे साईं मांखे ॾिसो एॾां छा थो ॾिसी बस त करे वियो मां ॿियनि जूं क़िस्मतूं ॾिसंदो आहियां अॼु त मुंहिंजी क़िस्मत ठाहिण वारो बि हिकिड़ो यार अचे थो पियो अलाह करे हेॾे अचे सुभान अल्लाह अलाह करे त हेॾे अचे हज़रत अब्दुल मुतलब बि चयो त इनखे सभु माण्हू पंहिंजा हथ पेर ॾेखारींदा आहिनि सो ॻाल्हि ई आहे मां बि पंहिंजे बचड़े जे बारे में पुछा त कयांसि अम्मा जे पेट में आयो अबो गुज़ारे वियो 6 सालनि जो थियो अम्मा गुज़ारे वई हिन जी वरी कुझु अजीब हिन जूं ॻाल्हियूं बि आहिनि जेके आम ॿारनि खां मचियल आहिनि मसइलो छा आहे कुझु त हिन खां पुछा कया हे बि सिधो उन आलिम जे मथां हज़रत अब्दुल मुतलब मदीने वारो साईं हथ में आलिम सगुरो पंहिंजे हंध तां उथी बीही रहियो जो सुभान अल्लाह साईं अब्दुल मुतलब छो तो सुञाणंदा हुआसीं सभु परवा पंहिंजा वेझो वारा परे वारा त काबे जो मुतवली आहे साईं अब्दुल मुतलब ख़ैर सां अचण थियो आहे चई यार मां बि चवंदो त पोटो त मुंहिंजो ॾिस हिन जे बारे में त कुझु मूंखे ॿुधाए ची इहो त मां चवां पियो त अलाह करे इहो हेॾी जेॾी महिल महबूब वेठा त इन पलथड़ी मुबारक हणी वेठा त पेर जी हिकिड़ी तरी हेॾा हीअं ज़ाहिर पई थिए पेर जी तरी ज़ाहिर पई थिए नंढड़ो पेर मुबारक आहे मुंहिंजे महबूब पाण महबूब नंढड़ा आहिनि हो जेको आलिम हुयो तरी मुबारक खे ॾिसी चई अब्दुल मुतलिब ॿियो कुझु न ॿुधाईंदो मां हिन जो ख़्यालु कजांइ हिन जी संभाल कजांइ पाण खां परे न कजांइ कंहिं ॿिए जे कॾहिं हवाले न कजांइ कंहिंसां कंहिंखे हिन खे रलाए न छॾिजांइ बाक़ी काबे जो मुतवली मक़ाम इब्राहिम जो क़दम जेको इब्राहिम जो संभालींदो आयो हुई हिन खे साफ़ बि कंदो आयो हुई हाणे त उन ते शीशो चढ़ियल आहे अॻे त इहो ख़ाली हो न पत्थर इन खे तूं साफ़ बि कंदो आयो आहे चई हा चई उन जे निशान क़दम जे निशान जूं लकीरूं तुंहिंजे पोटे जे पेर जूं लकीरूं साॻियूं अथई वधीक वधीक मां न ॿुधाईंदुमि मरहबा वधीक चई मां न ॿुधाईंदोमांइ बाक़ी छो त वरी राज़ बि त रहणो हो न दुनिया वारनि खे क्लियर त करिणो ई न आहे त हे नबी आहे आख़िरी नबी राज़ बि त रहणो सुभान अल्लाह अने आज़ान में 10 मिनट 15 आहे मां थकल आहियां न त जमायत तव्हांजी भली आहे बाक़ी मां भुलिजी पियो सुबुह जो साजुरी अचे हिते ठका पर आॾो नंढड़ा आहिनि नौजवान हिननि जो ॾोह न आहे अलाह हिननि खे ख़ुशि करे मां हिननि खे ॾिठो त मां चयो हाणे हिननि खे मां छा चवां न त मूंखे चवंदा साईं तूं 2 बजे हिते न अची जाए जलसो असांजो शाम जो हिननि बि चयो हाणे हे छो चवंदे न मां चयो 2 बजे वेंदुमि 3 बजे 3:30 बजे वेहारींदा वरी मां अॼु सुम्हणी पंहिंजे घोट पहुचंदुमि भला 10 बजे पहुचंदुमि वाइज़ कंदुमि
राहे नौजान नंढड़ा माण्हू जो दीन जो कम कर असा मौलवी हिनन के जो वतों साईं के चवा थुडा दीदा या हिनन के पंजो दिल खराश कदा वतों तो पुत बना असा जो वाइस यजायो तो भाईजान हाने हजरत अब्दुल मुत्तलिब रदी अल्लाह ताला अन्हु मुझे महबूब जो डाडो आई ओ दीन इब्राहिम ते कायम है दहो गुजारे वस बाकी नवन के आडो वेहारी नव जेरी मल आडो वेठा सभिनी ने ॾिसी हजरत अब्दुल मुत्तलिब जनाब अबू तालिब के सॾु कयो पुत्र अबू तालिब तू हेॾे जी बाबा चई सपुट मां हाणे दुनिया दा वञण वारो हां कहे चयो जनाब अब्दुल मुत्तलिब मां वञण वारो हां आई मुझे पुटर में तू गरीब भी आए पर गाल सिधी आ हे मुझो पोटरो तो वट रहंदो सुभान चओ सुभान अल्लाह मुझो पोटरो तो वट रहंदो पुट अबू तालिब हाने तू दिल में चवंदे त मां गरीब मुझे अबे के खबर आ त मुझा बच्चा खाई ढाओ न कदा आहिन कॾहिं वेले ते खाधो बि न हूंदो आ हे त वरी पोटरो बि मांखे थो ॾे पर अबू तालिब मुझो पोटरो वठी वञजाए तू न पालींदेस तव्हांखे बि पालींदो सुभान अल्लाह तू परेशान न थी ॼाए दुनिया दे कॾहिं कॾहिं के माण्हू असां चई ॾींदा आहियूं मौलवी बि तव्हां बि चई ॾींदा हो अम्मा हलीमा मदीने वारे साईं खे पालण लाइ खणी वई अम्मा हलीमा मुस्तफा के पालण लाइ काथे खणी वई मुस्तफा हलीमा के पालण वियो सुभान जनाब अबू तालिब मौलाए कायनात जो अबू आ उन जे ईमान ते आऊं कोन ॻाल्हाईंदुमि मां उन ते हूंदो आहियां ख़ामोश उन जे ईमान में इख्तिलाफ आ पर रसूलुल्लाह जी खिदमत कयई इन करे मैं उन जी इज्जत जरूर पंहिंजे दिल में रखंदो आहियां त भाईजान माण्हू था चवनि जनाब अबू तालिब रसूलुल्लाह के पालियो अरे भाई अल्लाह कुरान में चयो अलम यजिद का यतीमन फआवा जॾहिं तू यतीम है तुझो बंदोबस्त त मां कयो हुयो त जनाब अबू तालिब काथे पालियो अबू तालिब जो घर पलबो हो मुस्तफा जे वञण खां पोइ सुभान अल्लाह मक्के में हुल थी मक्के में हुल थी वियो त अबू तालिब मानी पचराए बि थो पचे थी खाधो पीतो लगी थो वञे पर पंहिंजा बच्चा पुट थियूं मानी था घुरनि अबू तालिब उन्हनि खे मानी कोन थो ॾे चवे थो त जेसी ताईं मुंहिंजो भाइट न वेहंदो न यतीम मोहम्मद इन दस्तरखान ते न वेहंदो त मानी न ॾींदो माण्हुनि में परेशानी ॿाहिरि थी सवाल जो यार पेट जहिड़ा पुट अथई गरीब न्याणियूं अथई मानी था घुरनि मानी नथो ॾिए मामलो छा आहे हुननि खे चई त मामलो ॿियो को बि कोन्हे को पेट जहिड़ा बच्चा सभु कंहिंखे वधीक प्यारा आहिनि हो यतीम आहे उनजो मूंखे ख़्याल बि करिणो आहे पर ॻाल्हि आहे सिधी जेकॾहिं बच्चनि खे इन थो मानी ते विहारियां त मानी मां वटि थोरी आहे मां ग़रीब आहियां बुख ते उथंदा आहिनि मानी घुरंदा आहिनि अम्मा अञा मानी आहे त ॾे मानी खुटी पवंदी आहे पर जॾहिं मुंहिंजो भाइट गॾु वेहंदो त न मानी बची पवंदी आहे मुंहिंजा बच्चा ड्राइव करे सुभान अल्लाह पोइ हाणे मां अवल मानी ॾियानि या मानी पोइ ॾियानि अवल मुंहिंजो भाइट गॾु वेहे सभिनी जो ॻाल्हि ॿुधी त हुननि जो तूं त सही आहे तू तो सही है हाने इन्हनि मुलन कयो कुरान पाक जो तर्जुमो लिखियो अथनि त मां कुंत तदरी मल किताब वलल ईमान तू न ॼाणंदो हुई नुबुवत खां अॻे न ॼाणंदो हुई नुबुवत खां अॻे छा आहे किताब छा आहे ईमान केर था लिखनि देवबंदी मौलवी पंहिंजे कुरान जे तर्जुमनि में भाईजान हाणे पंहिंजो तफसीर रूहुल महानी जे अंदरि जनाब अबू तालिब छा थो चवे थो वकुन्ना ला नुसम्मी अल ताम व शराब वला नहमद चवे तो असां जी हालत जे ज़माने में इस्लाम खां अॻे मानी खाइण महिल न बिस्मिल्लाह पढ़ूं न वरी मानी खाइण खां बाद अल्हम्दुलिल्लाह चऊं पर चवे तो हे मुंहिंजो नंढड़ो भाइटो नंढा जॾहिं बि मानी खाइण वेहंदो हो नंढड़ो हुयो मुल्ला था चवनि 40 सालनि खां पोइ मुस्तफा के खबर पई पर जनाब अबू तालिब तो शाहिदी ॾे त मुस्तफा नंढड़ो हो मानी खाइण महिल चवंदो हो हिकु अल्लाह जे नाले सां खाइण शुरू थो कयां सुभान अल्लाह वइज़ा फरग मिन तआमिही काल अल्हम्दुलिल्लाह मानी खाई मुंहिंजो साईं बस कंदो हो चवंदो हो अल्हम्दुलिल्लाह
सुभान अल्लाह बेशक अबू तालिब तो चाहिए मां जुमला ॿुधंदो मां इबरत में अची ये जुमला तो असां वटि केर नथो चए ये जुमला तो केर नथो चए सो भी बिस्मिल्लाहिल अहद जाथे रुकी काबे में 360 बुत माबूद पिया घर में अलग अलग मानू जो इलाह अलग अलग उते मुस्तफा नंढपुर में पियो चवे बिस्मिल्लाहिल अहद हिक अल्लाह जे नाले सां मानी खाइण शुरू तो करे मुस्तफा के नंढला खबर अल्लाह हिक मानी खाइण जो तरीको हे मुला तो चवे मुस्तफा के शरीयत जी खबर ना अरे मानी खाइण महल बिस्मिल्लाह पढ़ण शरीयत ना है बेचा है मानी खाई बस करे अल्हम्दुलिल्लाह चवण शरीयत ना है सुभान अल्लाह मदीने जो साईं जॾहिं ताइफ वियो हो न ताइफ हेॾे त हाणे लठ लठ अहिड़ो शुरू थी वियो इहो कमु तव्हां वटि हूंदो आहे न खुशी जे चांवरनि खां वधीक प्यारा इहे हिननि जी इज़त न कंदो त पोइ कहिड़ो फ़ाइदो वेहो अदब सां ईमान एतिराम सां मदीने नमाज़ हिते पढ़ंदा मदीने वारे साईं जॾहिं ताइफ वियो ताइफ जे माण्हुनि मदीने वारे साईं ते पत्थरनि जा धक हयां साईं ऐं हिकिड़ो असाबी मदीने जो साईं लड़ी हिकिड़े बाग में लड़ी वियो उते हिकिड़ो यहूदी मज़हब जो माण्हू हो मदीने वारे साईं खे ॾिठई त हिकिड़ो शख़्स आहे ॿाहिरियों आहे मुंहुं धोए थो रत मुंहं ते लॻल अथसि हो बाग जो ख़िदमत गुज़ारो नौकर हो बाग ते बीठल हो यहूदी हुनखे रहम आयो ख़्याल आयो मदीने वारे साईं खे ॾिसी ॾिठई त ॿाहिरियों आहे हिनखे थक लॻल आहिनि वियो भला भला अंगूर चूंडे पाणी थधे में धोई अचे मदीने वारे साईं खे ॾिनई त तव्हां लॻे थो ॿाहिरियां हो मुसाफ़िर हो हे खाओ जॾहिं मदीने वारे साईं जे आॾो रखी मुस्तफा उन में हथ विझी फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ओ यहूदी वरी वेझो अचे वायड़ो थियो छा पढ़ी सुभान अल्लाह ओ मेहमान मोहतरम ये लफ्ज़ केड़ा पढ़ी मदीने जे साईं फरमायो त मां पढ़ियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम छो त हाणे त इस्लाम अची चुको हो न बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ओ यहूदी चवण लगो अल्लाह जी ज़ात जो कसम असां जो नबी दाऊद जॾहिं मानी खाईंदो हो या का बि शइ खाईंदो हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदो जेका तो पढ़ी आ तू आई के यहूदी जो जे तू आई केर मदीने जे साईं फरमायस मां मक्के जो आया मुंहिंजो नालो मुहम्मद आ मां अल्लाह जो आखिरी नबी आ उन चयो ॿियो को बि दलील न खपे इहा जॻह खाइण महिल बिस्मिल्लाह तो पढ़ी इहा असांजे किताबनि में लिखियल आहे त असांजा नबी जॾहिं बि खाधो खाइण शुरू कंदा हुआ पढ़ंदा हुआ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुंहिंजे लाइ इहो दलील काफ़ी आहे तूं अल्लाह जो सचो नबी आहे ऐं रब करीम हुआ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तव्हां मुसलमाननि खे नसीब कई आहे जॾहिं बि खाधो था खाओ त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदा आहियो तॾहिं तव्हां खाधो शुरू कंदा आहियो सदको तव्हां मोहम्मद मुस्तफा जो मुस्तफा जेके कम कया उहे तव्हां जे लाइ सुन्नत बणिजी विया आहिनि सवाइ चंद कमनि जे कंदा हो जेके कम मोहम्मद मुस्तफा कंदो हुयो जेके कम सवा लख नबी कंदा हा उहे कम मुस्तफा जी उम्मत कंदी आ तो जे तू हाणे उहे कम छॾे ॾी त पंहिंजे भाग खे चा तू उहे कम छॾे ॾी तोखे न वणनि उन्हनि सां निस्बत मोहबत न रखी उन्हनि कमनि सां तू पंहिंजे भाग खे चओ अदा बाक़ी तोखे अलाह उहे कम करण लाइ ॾिना अथई जेके सवा लख नबी करे विया इन करे नमाज पढ़ो सच ॻाल्हायो कूड़ खां परहेज़ कयो हिक ॿिए सां मोहबत कयो नफ़रतूं हिक ॿिए मां ख़तमु कयो पाण में जेके रिश्ता आहिनि उन्हनि खे बहाल रखो मदीने जे साईं फरमायो इहो भलो न आहे जो केरु ॻंढेसि त हो बि ॻंढे इहो भलो न आहे असां भलो उनखे चवंदा भाउ तूं बि जी चओ मां बि जी चवंदुमि इहो भलो इंसानु आहे न तूं बि ॻंढींदो मां बि ॻंढियां थो इहो भलो इंसानु आहे मदीने जे साईं फरमायो न भलो मुंहिंजो उम्मती उहो आहे सलमन कतक जेको तोसां टोड़े पर तूं ॻंढे ॾेखार तूं भलो आहे
सुभान अल्लाह। अॼु भाउ भाउ सां कावड़ियला हिक ॿिए पुटनि खे वसियत करे छॾी अथनि मां मरी वञा मुंहिंजे भाउ खे मुंहिंजे जनाज़े ते न छॾिजो। भेणूं ॿाहिरनि खां कावड़ियूं वेठियूं आहिनि, चाचा भाइटनि खां कावड़िया वेठा आहिनि, मामा भाणेजनि को कावड़िया वेठा आहिनि, भाणेजा मामनि को कावड़िया वेठा आहिनि। रिश्ता टुटी विया। हाणे भाउ परेशान आहे, मां भाउ सां नथो ॻाल्हायां, भाॼाई मुंहिंजी इज़त न कंदी आहे। मां पंहिंजे धीउ जे लाइ वञी काथे धारियो रिश्तो थो ॻोल्हियां। बाबा साईं तूं भली धारियो घोट पंहिंजी न्याणीअ खे ॾे, पर उन्हनि जी जांच कंदे त उहो पंहिंजे सौटनि सां विढ़ियल अथई, चाचनि सां विढ़ियल अथई, मामनि सां विढ़ियल अथई, तॾहिं त तोसां थो मिटरी करे। पोइ तुआरा तोसां विढ़ियल आहिनि, परा वंडे भॼी वञी तो फ़ाइदो कहिड़ो वठंदे? उहा कसु खाइणी थी पंहिंजे सां खा, पराओ हो बि नाहे, मुस्लमान आहे, कलमो पढ़ियो अथई, नबीअ जो उम्मती आहे, पर अवल त हुकुम पंहिंजनि जो आहे। पाण में रिश्ता पंहिंजा ॻंढियो, बिरादरियूं ॻंढियो, पाण में माइटियूं ॻंढियो, उन्हनि खे टोड़ियो न। टोड़ण वारो मदीने वारे साईं जी उम्मत मां ख़ारिज थी थो वञे। मदीने जे साईं फरमायो मल्लम युवक्किर कबीरना वलम युरहम सगीरना फलैस मिन्ना। मदीने जे साईं फरमायो वलम युरहम सगीरना फलैस मिन्ना। मदीने जे साईं फरमायो जेको असांजे वॾड़नि जी कुराड़नि जी इन्हनि जी इज़त न करे ऐं हिननि नंढड़नि ते रहम न करे, मुस्तफा फरमायो असांजो उम्मती न आहे। असां घिटी मां लंघूं था, ॿार रांदि था कनि, ॿार जो कमु आहे मिटी उॾामी, हुनखे कहिड़ी ख़बर त हे को डाइणो खखर खाधो अचे थो, मुंडीअ खां वठी चइजो छुरा कंहिंजाओ निभागाए त घिटी में खणी मिटी कई थो। अरे बच्चा आहिनि, मासूम आहिनि, नंढा आहिनि, रांदि ॿार जो हक़ु आहे, बुनियादी तोखे सम्झाइणो आहे, कुर्ब सां प्यार सां चुमी ॾेसि, भाकुर पाएसि, कंहिं तरीक़े सां पुट मिटी न उॾायो। कंहिं वॾे खे ॾिसो त पुट उन महिल ख़ामोश थी वञो। बाक़ी रांदि खेॾणु त हिन जो कमु आहे, कंहिंखे चंबो आहे, कंहिंखे मुंडीअ खां वठी मरोटो आहे, ॿारनि सां कावड़, ॿारनि ते ॿरियो थो वते वॾो, वरी जे हे कुराइड़ा हाणे हिते आया, जे हे भत ते तव्हांखे काथे ज़ोर ॾिनो, जा बूटी खणी तव्हांजी खाई विया, हिक ॿिए खे नंढा ठूठियूं हणंदा, हे मुआ घर बि नथा मरनि, हे बि हेॾे आया आहिनि, हली बि नथा सघनि, ख़ल्क़ में किरनि था पिया, त बि हेॾे आया आहिनि। ओ अदा तूं नंढो आहे, नौजवान आहे, हाणे हे महिमान अथई, हिननि खे टाइम ॾे, वक़्तु ॾे, हिननि जी ख़िदमत कर, हिननि ते रहम कर। थी सघे थो इन ॿिनि बूटनि जी हिननि खे ज़रूरत हुजे, जो जिस्म हिननि जो कमज़ोर आहे, तोखे अञा अला हयाती जे ज़ाहिर त हिननि जा पेर कब्र में हिन ज़ाहिर, बाक़ी त मौत जी का ख़बर कान्हे। इन करे वॾनि जी इज़त कंदो कर, वॾनि खे घुर्जे नंढनि सां प्यार कर। मदीने जे साईं फरमायो इहे मुंहिंजा सचा उम्मती आहे। मदीने जे साईं जो मीलाद आहे। मीलाद जो मक़सदु इहो न आहे तव्हां मीलाद ते अचे ऐं ॿ झंडा लॻायो, मीलाद जो लंगर विरायो, ॿ गज़ल पढ़ी, नातियूं पढ़ी ऐं उन खां पोइ तव्हां लंगर खाई वरी ॾाढो ख़ुशि थी हलिया वञो, असां पंहिंजो कमु ठपे छॾियोसीं, जन्नत असांखे मिली वई। न भाईजान, अञा इन खां बाद हाणे मदीने वारे साईं जे मीलाद खां पोइ मुस्तफ़ा जो निज़ाम ईंदो, छो त मुस्तफ़ा ॼाओ अॻे हो, 40 सालनि खां पोइ निज़ाम ॾिनो हुई। इन करे मुस्तफ़ा आयो ॼमण न आहे, ॼमियो ई निज़ाम ॾियण लाइ। मुस्तफ़ा ॼमण लाइ न आयो आहे, ॼाओ इन करे आहे त मां हिननि खे निज़ाम ॾेई अचां। हाणे जे निज़ाम ते न हलंदासीं त पोइ मीलाद बि कम जो न आहे। इन करे रसूलुल्लाह जे रस्ते ते हलो, रसूलुल्लाह जे सुन्नतुनि ते हलो, सलात केॾो भेरो आज़ान अचण वारी हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मद। बस आज़ान अचण वारी आहे या अचे थी पई। मां हिकिड़ो ॿ मिसरो मुस्तफ़ा जे सूंहं जो पढ़ी पोइ तव्हां खां इजाज़त वठी आज़ान हिते चई हिते नमाज़ पढ़ंदासीं। आशिक़ थो चवे त सूंहं सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम, सूंहं सभु तो ते ख़तम तुंहिंजो कसम, कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। हिकु झलक तुंहिंजी लखनि जा होशनिया, हिकु झलक तुंहिंजी लखनि जा होशनिया, हिकु झलक तुंहिंजी लखनि जा होशनिया, आलिमन विसरियो
तुझो कसम कोन तो जहिड़ो ॾिठुम तुंहिंजो कसम सोह सब तो ते खत्म तुझो कसम कोन तो जहिड़ो ॾिठुम तुंहिंजो कसम कोन तो दवा हुस्न तुंहिंजो आहे दर्दन जी दवा ऐं मरीज़न जो मलम तुझो कसम कोन तो जहिड़ो ॾिठुम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठुम तुंहिंजो कसम अल्लाह साईं तव्हांजी हाज़िरी मां मिस्कीन जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो बस इते जो इते सलात पढ़ी आज़ान चई वेंदी आज़ान खां बाद नमाज थींदी नमाज खां बाद तव्हांजे शहर जो ई जेको बरगुज़ीदा ऐं उमिरि रसीदा आलिम आहे जेको तव्हां सां सभिनी तव्हां सभिनी जे लाइ ऐं तव्हां सां गॾु मुंहिंजे लाइ बि दुआ घुरंदो इंशाअल्लाह सभिनी जा बेड़ा पार संगत सभिनी खे अस्सलाम वालेकुम संगत मां फ़कीर बकीर न आहियां मां ख़ुदि पाण चिंचीअ ॾेवर आहियां मुंहिंजे नंढे खे रत चढ़ंदो आहे उनखे ब्लड कैंसर आहे नवाब शाहरनि मूंखे जवाबु ॾिनो आहे हिनखे कराची खणाए वञ जेको तव्हां खां पुॼी सघे हे मुंहिंजी ग़रीबत जी पिनर आहे मुंहिंजे बचे जी बीमारी ख़राबु आहे जेको तव्हां खां सरी सघे मदद करे सघो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो तव्हांजे बचनि खे जेको तव्हां खां सरी सघे तव्हांजे ॻोठाणनि खे आबाद कंदो जेको तव्हां खां सरी सघे रुमाल सबको विछाए पंहिंजा रुमाल विछाइजो पुट